नाज़रीन, खानपुर में डीसी घोटकी जे हुकुम ते टाउन कमेटी खानगढ़ जी इंसानिया कुता मार मुहिम शुरू करे छॾी आहे। केतिरनि ई कुतनि खे ज़हर खाराए मारियो वियो। जुड़वाग ढोर पिणु ढक हवाले करण जो हुकुम। ख़बर मूजिब कुछ ॾींहं अॻु खानपुर महर शहर में चिते कुते 12 माण्हुनि खे ज़ख़्मी करण वारे वाक़े बाद डीसी घोटकी ख़ालिद सलीम जी सख़्त हिदायतुनि बाद टाउन कमेटी खानगढ़ जे इंसामिया खानपुर महर शहर तोड़े भरपासे जे इलाइक़नि में कुता मार मुहिम शुरू करे छॾी आहे। टाउन कमेटी जे सैनिटरी स्टाफ शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़हरीला ॼमूं खाराए वॾे तादाद में रोलू कुता मारिया विया आहिनि। जॾहिं त कुता मार मुहिम 1 हफ़्ते ताईं जारी रहंदी। उन खां अलावा शहर में छुड़वाग ढोरनि खे पिणु सरकारी ढक हवाले करण सां गॾोगॾु छुड़वाग ढोरनि जे मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई तोड़े मथनि ॾंड हणण जूं पिणु हिदायतूं कयूं वयूं आहिनि। लाइक कयो असांजे वीडियो खे। वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।